गढ़ी खैरो में बल्दियाती इलेक्शन जूं सरगर्मियों तेज। यूसी खुदाबाद जे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे उम्मीदवारनि मीर आशिक हुसैन ब्रोही ऐं वहीद हुसैन ब्रोही ऐं जनरल काउंसिल मोहम्मद हसन ब्रोही, डॉक्टर हजूर बख्श ब्रोही ऐं डॉक्टर हकीम ब्रोही, यूसी इलाहाबाद जे चेयरमैन वडेरा आफ्ताब अली ब्रोही ऐं काउंसिलर वडेरा मंजूर जान ब्रोही ऐं ज़िले सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी मीर लियाकत लाशारी जी क़यादत में सवें कारकुननि सां गॾिजी आरओ ऑफिस पहुची नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया। फार्म जमा कराइण बाद प्रेस क्लब यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स गढ़ी खैरो पहुची सहाफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिं में हर वक़्तु ग़रीब अवाम लाइ सोचियो पियो वञे। सिंध जी अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां बिलावल भुट्टो ताईं पीपल्स पार्टी सां गॾु रही आहे। इंशाअल्लाह पीपल्स पार्टी जा समूरा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदा। जल्द नाराज़ दोस्तनि खे परचाए हिकु भेरो ॿीहर नई अज़म सां गॾिजी अवाम भलाई जो कमु कंदासीं। हुन चयो त प्रेस क्लब गढ़ी खैरो लाइ 25 लख रुपयनि जी बजट मंज़ूर थी चुकी आहे, जेका तमामु जल्द अव्हां ताईं पहुचाई वेंदी।